पीरन फकीरन मिले खणी गुजर सफर ठायो आ। पंजाब में एकड़ो बुजुर्ग हो ख्वाजा शेर मोहम्मद शरकपुरी रहमतुल्लाह ताला अलैह नक्शबंदी सिलसिले जो वडो कामिल वलीउल्लाह थी गुजरियो आ। उन बुजुर्ग जी सवाने हयात में मां पढ़ियो ख्वाजा शेर मोहम्मद साहब रहमतुल्लाह अलैह हिकड़े मौलवी चयो, ख्वाजा साहब मैंने बड़े बड़े पीर देखे हैं, मैंने बड़े बड़े पीर देखे हैं, ये पीरी मुरीदी में कुछ भी नहीं, ये ढोंग है ढोंग। मैंने बड़े बड़े पीर देखे हैं, बड़े बड़े। जामल होना बुजुर्ग ये लफ्ज बुधा तो ऊंचे पे तो मां बड़े बड़े बुजुर्ग देखे हैं। तो ख्वाजा शेर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह फरमाया था, हाँ मौलाना तुमने बड़े बड़े पीर देखे लेकिन खुदा की कसम तुझे किसी पीर ने नहीं देखा। तो वड़ा वड़ा पीर ॾिठा बराबर तोखे को पीर नजर ना आयो, अंधे के नजर को नहीं दो तो मुझे हथ में छाए, पर नजर वारा चौंदा सफेद रंग जो रूमाल आ त मुझा प्यारा दो तो ख्वाजा शेर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, मौलाना तो बराबर वड़ा वड़ा पीर ॾिठा तोखे कुछ नजर ना आयो, पर जेकॾहिं को तोखे पीर ॾिसे हा त ईअं को न चवे हा अल्लाह जे वलीअ जे निगाह सां क़िस्मत ई बदलजी वेंदी आ। निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। असांजे ज़िले खैरपुर में हिकड़ी दरबार आ, शायद तव्हां ॿुधी हुजे, हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी, पिराले शरीफ वारो बुजुर्ग। असांजे मुर्शिदन करीमन हजरत किबला पीर सईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वालिद मोहतरम पीर सईं मोहम्मद बक्का शाह साहब रहमतुल्लाह अलैह जो नक्शबंदी सिलसिले में मुर्शिद आ। हजरत पीर से रोज़े वारा पांचे वक्त जा जय्यद आलिम, वक्त जा मुजद्दिद, कादरी तरीके जा अलम बरदार हा। हजरत मखदूम साहब जे रोज़े अतहर ते वींदा हा त ये बेजान थी वींदा हा। पाण फरमाईंदा त मखदूम साहब जे मंज़िल जी कंहिं जंहिं खे ख़बर कान्हे का, मखदूम साहब जे मंज़िल जी ख़बर उन खे आ जिन खे मखदूम साहब जेतिरी मंज़िल हूंदी। मखदूम मोहम्मद इस्माइल ज़ात जो केरा चो जूणे जो, केरा दा ज़ात जो, ज़ात ते ॾात नाहे, मां मुंड में चयो आ मन केर भी हुजे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, राणे वटा रात मुखे नौन या पो आयो लधाऊं लतीफ चवे डातर वटा डात, हाणे कान पुछन था ज़ात आया से अघया। हजरत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जे ॻोठ में सदस घर जे साम्हूं हिकड़े वाणे जो घर आ, हिंदुअ जो घर आ। उन हिंदुअ जी छोकरी आ नंढड़ी आ जेका मखदूम साहब जे रोज़ानो घर ईंदी वेंदी आ। मखदूम साहब पाड़े जे करे उन माई छोकरीअ जो ख्याल कंदो आ, घरां कमल मानी ॾींदो आ, कमल लस्सी ॾींदो आ, कमल लटो कपिड़ो ॾींदो आ। पाड़े जे करे उहे हिंदू बि नफ़रत कोन कंदा हा। इत्तिफ़ाक़ सां उन छोकरीअ जी शादी थी वञे, जवान थी आ, ॿिए ॻोठ में परिणिजी वई आ। उन छोकरीअ जो नालो हो राधा। छा उस नालो सही? राधा, हिंदू नालो रखंदा राधा। उहा राधा जॾहिं ॿिए ॻोठ में परिणिजी वई, हजरत मखदूम साहब पंहिंजे कमकार सां जॾहिं उन ॻोठ में विया, उन्ही जंहिं में ॻोठ में राधा परिणिजी वई आ, यादगीरो आहे त मुंहिंजी पाड़े सिराणी राधा हिते परिणिजी आई आहे। हजरत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह चुन्नी वरती, पोती वरती, रओ वरतो। तव्हां लाइ छा चवंदा आहियो? चुन्नी पोती रओ ईअं न सही? वहाँ वठी दुकान ता राधा जो घर पुछाए पहुतो आ, कड़ो खड़काई, छोकरी निकरी आई, अबा राधा जे मां आहियां, मां मखदूम मोहम्मद इस्माइल आहियां। पिराले वारो चेसे बिस्मिल्लाह, हे तो न्याणीअ जे लाइ मां पाण सां पोती वठी आयो आहियां। मां ये पोती वठी आ, चवे थी किबला मां तोखे रहायां, पर मुंहिंजो खावंद कोन्हे को, इजाज़त नाहे मुड़स जे बग़ैर मां तोखे कीअं रहायां। नाराज़ न थिजां, अगर हुजे हा त मां तोखे तरसायां। आहे हिंदवाणी, हुन जो अखलाक निहारियो, जो धारियो मर्द अचे थो भली मखदूम जहिड़ो वली हुजे, पर चए थी त मुड़स कोन्हे तोखे कीअं रहायां। ऐं अॼुकल्ह असां मुस्लमाननि जो अलाह मुहाफ़िज़ आ, मुड़स रोज़ानो थो ॿोरी कपिड़े जी मटाए,
दर ते टंगे नई वठे ॿाहिरों पटाटनि वारो आयो वठो पटाटा मुंडी कढियो ॿाहिरि बीठी आहे वरी को आयो वाङणनि वारो त वरी मुंडी कढियो ॿाहिरि बीठी आहे वरी को छोलनि वारो त वरी मुंडी कयो ॿाहिरि सुबुह खां शाम ताईं उहा सॼी ॿोरी फाटी पई आहे वल नवी सवी दुबारो अल्लाह ताला शल असां मुस्लमान खे हया ॾे गैरत ॾे असांजे अमड़नि खे भेणुनि खे ख़ुदा ताला शल गैरत नसीब फरमाए छॾे मुस्लमान गैरत धारियो मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि उतां रवानो थियो आहे राधा जो मुड़ुस आयो राधा चयो मखदूम परियाले वारो ॿुधो थी चई हा जे अॼु आयो हो मुंहिंजे लाइ चुन्नी वठी आयो आहे मां हुनजी पाड़े सिराणी हुअसि जे पोइ चरी तरसाई छो न जे तूं हुए कोन तूं इजाज़त कान ॾिनी कीअं रहायां जे वारो कर खट ठाह मां डोड़ी वठी थो अचां पाड़े वारनि खे बि ॿुधाए माई पाड़े वारनि खे ॿुधायो आहे मखदूम साहब खे डोड़ी डोड़ी वञी वाणियो पहुतो आहे अल्लाह वारा कंहिंखे रंजाईंदा न आहिनि ख़ुदा जा बाना रहम दिल हूंदा मखदूम साहब मोटी आयो आहे खट विछाई अथनि पाण खट ते वेठो आहे सभु वणिया हेठि वेही रहिया हिकिड़े पासे मर्द वेठा ॿिए पासे औरतूं वेठियूं मखदूम साहब राधा खे थो चवे ओ राधा तुंहिंजो मंगेदो कहिड़ो आहे मां ॾिसां जेके भला ही आहे मखदूम साहब जो रहमत जो दरिया जोश में आहे निहारे फरमाए तो राधा तो जो मंगे दो तो कोझड़ो आ तो जो मंगे दो तो कोझड़ो आ कोझो चइबो आहे जंहिंजी शक्ल सादी हुजे माई थी चए केबला जेको अबे अम्मा ॾिनो सो अखियुनि ते अखलाक त निहार जेको अबे अम्मा ॾिनो सो अखियुनि ते मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो मंगे दो उनखे चइबो आहे जैसा नीह नातो हुजे निकाह हुजे संग हुजे ताल्लुक हुजे मरण घड़ी ताईं हुजे ओ राधा तुंहिंजो त इहो आहे मंगे दो पर आओ त मां तोखे पंहिंजी सरकार ॾेखारियां जैसा मुंहिंजो क़यामत ताईं जो नीह आहे ॾिसंदीअ जेके भला तुंहिंजो वरी कहिड़ो आहे चए अखियूं बूटियो सभिनी वाणियुनि अखियूं बूटियूं हल औरतुनि मर्दनि अखियूं बंदि कयूं हल मखदूम साहब तवज्जो मदीने वारे साईं ने फरमायो आहे अल्लाह जो वली फना फिर रसूल आहे चवे थो अखियूं खोलियो अखियूं जो खोलल त खट ते मखदूम आहे कोन को खट ते मुहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात तशरीफ़ रखनि था पिया जेतिरा हिंदू हा ॾिसण सां चवनि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सभई तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पोइ जॾहिं सभु मुस्लमान था थोड़ी देर ॾिसनि त साॻो मखदूम वेठो आहे चयो के भला हू जवान केरु हो चयो मदीने वारो साईं आहे जंहिं ते मां कलमो भरियो आहे उहो सरकार आहे जेको ॿिनी जहाननि जो सैयदुल कौनैन आहे मां महबूब मोहम्मद करीम खे तव्हांजो दीदार करायो आहे त तव्हांजो कुफ्र कटिजे ईमान अचे हिकिड़े ई धक में सॼो ॻोठ मुस्लमान कयो हलियो वियो असां मौलवी मथा हणी 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 पोढ़ा थी वियासीं अछूं ॾाढ़ियूं थियूं मथा टुड़की पिया बेनमाज़ी निमाज़ी कोन थो बणिजे ॾाढ़ी कूड़ण वारो ॾाढ़ी कोन थो रखे मुंहिंजा अदा चोर चोरी कोन थो सघे छॾे ऐं अल्लाह वारनि तां कुर्बान वञा जंहिं ते नज़र कयो तुंहिंजी क़िस्मत ई बदिलाए छॾियऊं अदा उन्हनि जी फूक कमु कंदी या न ॻाल्हाईंदो हल तुंहिंजी न मुंहिंजी न मुल्ला जी न मौलवी जी न उन अल्लाह वारनि कामलनि जी फूक बि कम वारी आहे जेकॾहिं मोह जे मथां तवजो कनि त मोह बि जहिड़ो थी पवंदो आहे औलिया अल्लाह के खुदा ताला वॾो कमाल ऐं ताक़त अता फरमाई आहे अॼोके जलसे जो मौज़ू हो अज़मत औलिया हा न सही मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो मां बि अर्ज़ु कंदुसि पर मुंहिंजा प्यारा तो तवजो सां ॿुधो गौर सां ॿुधो त फूक बि कमु कंदी आहे हा या न कुरान मां साबित आहे पर तुंहिंजी फूक न मुंहिंजी फूक न कंहिं कामिल जी हिननि मौलनि खे चयो तव्हां त फूक ॾेई ॾेखारियो इस्लाम जो ठीको खणी खयो अथव पाण खां साॿे कंहिंखे मुस्लमान नथा भाइनि पिया बसि मुस्लमान असां रुगो आहिनि बि नानी वारा चार कन पर जे मुस्लमानी असांजी आहे ओ मुंहिंजा अदा कुझु सीनो कुशादो धार नबी जो दीन वसी आहे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुहब्बत जो सबक़ ॾिनो दुश्मन खे मुंहिंजे हबीब कोन रंजायो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जो तूं अलम बरदार इस्लाम जो अलम बरदार तो सदाई त तूं मुंहिंजे आका वारो अखलाक धार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत ते आशिकन ते कुफ्र जूं फतवाऊं न ॾे या रसूल अल्लाह सां ईमान वियो या अली चवण सां ईमान वियो या दस्तगीर चवण सां ईमान वियो ईमान का अक जी काठी आहे छा या रसूल अल्लाह चवंदो ई हो जंहिंजे दिलि में रसूल अल्लाह जी मुहब्बत हूंदी या अली चवंदो ई हो जेको हज़रत अली सां प्यार कंदो तुंहिंजे ख़्याल में त इहो या शिरका नाजाइज़ आहे न मां तोखे साबित करे ॾेखारियां मुहम्मद करीम जे सहाबन या रसूल अल्लाह जो नारो लॻायो आहे
तू न पढ़ंदे किताब न मुतालो कंदे किताब न ॾिठा हूंदई तो उनमें मुंहिंजो कसूर कोन्हे को। हवालो मां थो ॾियां, हवालो मां थो ॿुधायां, किताब जो नालो मां थो ॿुधायां। जेकॾहिं ग़लति ॻाल्हि निकिरे जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा। इंशाअल्लाह फ़कीर ॾेखारण लाइ तयार आहे, ₹1,00,000 इनाम ॾींदुसि मुंहिंजे हवाले खे को ग़लति साबित करे। सैयदना सिद्दीक़ अकबर सब चओ रज़ियल्लाहु ताला अन्हु, ज़ोर सां त चओ। उन जे ख़िलाफ़त जे दौर में जंगे मूता लगी आ। हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खलीफे अव्वल जे ज़माने में मुसैलिम कज़्ज़ाब जे नबूवत जी दावा कई आ। उन नबूवत जे दावा करण वारे जे खिलाफ लश्कर रवानो थियो आ। उन लश्कर जो जेको मुजाहिदा सिपह सालार आ उन जो नालो आहे हजरत उसामा बिन ज़ैद। छा आहे नालो? हजरत जैश उसामा। तारीख़ इस्लाम में मशहूर। महबूबन करीमन पंहिंजे विसाल खां चंद ॾिहाड़ा अॻु में उसामे खे घुरायो। उसामा लब्बैक या रसूल अल्लाह। उसामो आहे केरु? ग़ुलाम जो पुटु आहे। कहिड़ो ग़ुलाम? ज़ैद। उहो ज़ैद जेको नबी जो पुटेलो हो, ॿिए मुल्क मां विकाणो आहे, मुस्तफ़ा वटि आयो आहे। अबो अम्मा रोई 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 अंधा थी पिया। 10-12 साल खां पोइ ॻोल्हे लधोसि, मुस्तफ़ा खां मोकिलाइण आया रसूल अल्लाह, ए ज़ैद बिन हारिसा असांजो बच्चो आहे, तो वटि ग़ुलाम थी आयो आहे, महिरबानी करे हिन खे मोकिल ॾे, मां अबो अम्मा हिन खे वापसि वठी वञूं। हुज़ूर चवनि था तव्हां वठी वञोसि, झलींदोसांसि कोन पर अमुर कोन कंदोसांसि। हलेव त भली वठी वञोसि। पीउ थो चयो ज़ैद मां तुंहिंजो पीउ आहियां, चए हाओ अबो आहे। चाचो थो चवे मां तुंहिंजो चाचो आहियां, चए थो हाओ चाचो आहे। अज़ीज़ चवनि था असां तुंहिंजा अज़ीज़ आहियूं, चए हाओ, चए हल असां सां गॾिजी हल। चवे थो ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे तव्हां जहिड़ा लख अब्बा अम्मा मुहम्मद जे नाले तां क़ुर्बान करे छॾियां। माणिक मिट सदो में ऊंदाहीअ में सोजरो, हशर वेल हिसाब जे छॾे न वींदो में, पोइ सारियूं सॾ कंदो में मुंहिंजो कोहारल केट धणी। ओ अब्बा तूं क़बर में छॾे वेंदे, मण मिटीअ जा मथां वारे वेंदे, माउ छॾे वेंदी, भाउर छॾे वेंदा, अज़ीज़ क़रीब मथां मण मिटीअ जा वारे वेंदा, को बि साथ कोन ॾींदो। पर मुंहिंजे मुस्तफ़ा जी हदीस पाक आहे, क़बर में सभ खां अव्वल मलाइकनि जे पुछाइण जे टाइम ते ईंदो त मुहम्मद मुस्तफ़ा ईंदो। मलाक सगोरा पुछदा मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक, तुंहिंजो नबी कहिड़ो, तुंहिंजो रसूल कहिड़ो, तुंहिंजो दीन कहिड़ो। उन वक़्त में उन खां बाद में तोखे चवंदा मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल, अल्लाह खे बि मञो थी, नबीअ खे बि मञो थी, दीन खे बि मञो थी, पर हेॾे तनिहार जेको नूरानी चेहरे वारो बीठो आहे, सुञाण इहो केरु आहे? मोमिन चवंदो हाज़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह। छा चवंदो? इहो केरु आहे? मुहम्मद मुस्तफ़ा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़ैद थो चवे अब्बा तूं त मिट्टी वारे मोटी वेंदी। ओ अदा बीड़ी न छिक, कहिड़ो सुहिणो जान थो ॾेखारिजे। क़ुरान जो जलसो आहे, क़ुरान मेड़ थी, बीड़ी हिते न छिकियो। नाराज़ त कोन था थियो न? सुठो अथव त बीड़ी न छिकियो। क़ुरान पढ़जे, नबी जी तारीफ़ ॿुधो, हवा जो सूटो पियो पए, सुठी ॻाल्हि आहे। ॾिसणा वाइसणा सुहिणा ठहियल ठुकियल ठपकियल। अल्लाह हिदायत करे, चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। दुरूद पढ़ंदा हुआ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। प्यारा दोस्तों अजीजो, पीउ खे मोटाए छॾी, माउ खे मोटाए छॾई, पर मुहम्मद अरबीअ जी दामन कोन थो छॾे। सॼे जहान मां मुस्तफ़ा जा लखे सहाबी, कंहिंजो क़ुरान में नालो कोन्हे, जे क़ुरान में नालो आहे त हज़रत ज़ैद जो नालो आहे। उन जो पुटु आहे हज़रत उसामो। उसामे खे नबी करीम पंहिंजे विसाल वारे ॾिहाड़े खां 2-4 ॾिहाड़ा अॻु में घुराए, चए थो उसामा हे मां मुहम्मद पंहिंजे हथ सां इस्लाम जो झंडो ठाहे तोखे काठीअ में ॿधी थो ॾियां, खण, तुंहिंजे कमान में सभु सहाबी जलील क़दर उमर जहिड़ा जवान बि तुंहिंजे कढ। वाह मुस्तफ़ा तुंहिंजी डिसिप्लिन, वाह नबी तुंहिंजो कानून, वाह नबी तुंहिंजी शरीयत, वाह नबी तुंहिंजी फौज, जो जलील क़दर फारूक आज़म जहिड़ा हिकिड़े ग़ुलाम जे पुट जे कमान में लड़ाई ते वञनि था पिया। शहर खां ॿाहिरि निकिता, शहर खां लश्कर ॿाहिरि वियो आहे। 3000-2500 जे तादाद जो लश्कर आहे। पुठियां महबूब पाक जी मिज़ाज शरीफ़ नाज़ुक थी पई। उन्हीं उसामे जे लश्कर खे ॿुधायूं, उसामो लश्कर सूधो मोटी आयो, मुंहिंजे हबीब पाक जो दुनिया मां विसाल थी वियो। पर यादि रखो असांजो नबी हयातुन नबी। चओ असांजो नबी तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह। आला हज़रत तू जिंदा है वल्लाह, तू
जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। हजरत उसामो तरसी पियो आहे महबूब पाक अलैहिस्सलाम जे विसाल खां पोइ हजरत अबू बकर सिद्दीक़ खे सभिनी सहाबनि ख़लीफ़ो मुंतख़ब कयो आहे। अली बि हजरत अबू बकर जी बैयत कई आहे, अहल बैत बि हजरत अली अबू बकर जी बैयत कई आहे। तमाम सहाबा हजरत अली जे हथ ते बैयत कनि था। हिकिड़ो मुनाफ़िक़ अची भर में बीठो, ॿुधंदो ॿुधाया, मुनाफ़िक़ जी भर में बीठो, अली तोसां ज़ुल्म थी वियो, तोसां नाहक थी वियो, तुझे हूंदे अबू बकर कोशिश कर माण्हू ठाहे त मां बि वठी अचां, इनखे कुर्सी ते कोन छॾिबो। वाह शेरे खुदा, अड़े लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था। शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमाइनि था, मां सुञाणा तोखे, तुझी नियत के भी सुञाणा, ओ इस्लाम जा दुश्मन तुझे दिल मां जा इस्लाम जी दुश्मनी कान वई आ। खबरदार अबू बकर के हटाइण वारो पुट ॼाओ ई कोन्हे को, उहा माउ आई कान्हे का जेका अबू बकर के हटाए। छो इन जे करे त अबू बकर पाण कोन वेठो आ मुसल्ले ते, मुहम्मद बीहारे वियो तस, जेके मुहम्मद अरबी बिहारे अली उन सां गॾु आहे, जेके मुस्तफ़ा करीम मुसल्ले ते इमामत जो हुकुम करे। 17 नमाज़ूं हुज़ूर जे ज़िंदगीअ में सिद्दीक़ पढ़ायूं आहिनि, मां अली अबू बकर जे पुठियां नमाज़ूं पढ़ियूं आहिनि। ख़बरदार मुंहिंजे रूबरू वरी ॻाल्हि न कजां, हैदरी तलवार चिमकंदी मुंडी लाहे छॾींदोसां। अबू बकर खे बीहारण वारो मुहम्मद आहे, हटाइण वारी माउ जो पुटु ॼाओ ई कोन्हे को, अलीअ जे जसी ते सिसीअ में साह आहे। तूं त वेढ़ाई वेठो आहे चाचा चिबड़, हक खस गया, हक हा कुर्सी खस गया, जुल्म थी गया, तोखे त ख़बर ई कान्हे का पुठ शेरे खुदा का तो सिद्दीक़ जो शान छा आहे। ओ मुंहिंजा दा, ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, मां तुंहिंजो ख़ैर ख़्वाह आहियां, तुंहिंजो सॼण आहियां, तोखे ग़लति राह ॾे कोन थो वठी वञा, उहा राह वठी थो हलां जेका मदीने थी वञे। काॾे चओ चओ काॾे? उसामो मोटी आयो। सिद्दीक़ अकबर फरमायो त उसामा जंहिं न लश्कर खे रसूलुल्लाह रवानो करे उन लश्कर खे मोटाइण वारो ॼाओ ई कोन्हे। महबूब तोखे झंडो ॾिनो आहे, हबीब तो जो सिपह सालारी में नालो मुंतखब कयो आहे, रवानो थी हिकिड़ी मंज़िल बि वियो आहे। हाणे इत्तिफ़ाक़ सां हबीब जे विसाल जे करे मोटी आयो आहे, पर फौरन मां सिद्दीक़ अकबर खिलाफत पहजीअ में, खिलाफत राशिदा में, खिलाफत सिद्दीकी में पहिरों आर्डर थो कयां त तूं जल्दी वरी वञी मुसैलिमे कज़्ज़ाब जो सिर कलम कर। सब सहाबी फिरी आया, तवज्जो कजो, सब सहाबी फिरी आया। ऐं सिद्दीक़ ज़ुल्म न कर, ताज़ो महबूब जो विसाल थियो आहे, मुनाफ़िक़नि खे ख़बर पइजी वई आहे, यहूदनि खे ख़बर पइजी वई आहे, आलम इस्लाम खां ॿाहिरि ॻाल्हि मशहूर थी वई आहे त मुसलमाननि जो नबी विसाल करे वियो आहे। पूरी दुनिया जूं नज़रूं इस्लामी रियासत ते हन, त जेकरे कुछ टाइम लश्कर हितड़े तरसे मता दुश्मन मदीने ते हमलो करे त मुक़ाबलो त कयूं। लश्कर हलियो वञे, पाण वेठा तस्बीह पढ़ंदासीं, मुक़ाबलो केरु कंदो? हजरत सिद्दीक़ जे सदाकत तां कुर्बान वञा, उन जे बसारत तां कुर्बान वञा, दिलेरी तां कुर्बान वञा। पाण फरमाइनि था, मूंखे तव्हां छा सम्झायो? उन अल्लाह जे नबी उसामे खे रवानो कयो आहे, जंहिं मुहम्मद ते अल्लाह जो जिब्रील वही आणींदो आहे। तव्हां खां मूंखां मुहम्मद अरबीअ खे वधीक ख़बर आहे, नबी मामूर मिन अल्लाह हूंदो आहे, अल्लाह जे नबी जे लश्कर खे रवानो कयो आहे, उनखे मां वापसि कोन कंदुसि। भली मदीने में असांजा दुश्मन टुकड़ा करे छॾनि, असांजो गोश्त ॿिजू खणी वञनि, पर उसामे जो लश्कर कोन मोटंदो, वेंदो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण सां वञी जंग कंदो। सभिनि मुखालफ़त कई आहे, पर हिकिड़ो अबू बकर अड़िजी बीह रहियो आहे, उमर मुखालफ़त पियो करे, उस्मान मुखालफ़त पियो करे, अली मुर्तज़ा मुखालफ़त पियो करे, त कुझु ॾहाड़ा तरसा हज़रत अली फरमाइनि था त असां अबू बकर जे इन दिलेरी खे दाद था ॾियूं जो असां सभु हिकिड़े पासे, हू हिकिड़ो हिकिड़े पासे, नेठि असांखे मञणो पइजी वियो त मुहम्मद करीम ऐं सिद्दीक़ जी ॻाल्हि सची आहे। रवाना थिया, जंहिंमहिल मूता जे इलाइक़े में पहुता त 25,000 लश्कर उसामे जे मुक़ाबले में कंहिंजो चओ मुसैलिमे कज़्ज़ाब जो, जे कूड़ी नबूवत जी दावा कई आहे। 25,000 ऐं हेॾो घणा 2,500। कंहिं रिवायत में लिखियो आहे 4,000,
मुख्तलिफ रवायतुन चैन खां मथे कोने अढाइन खां घट कोने को 2500 2500 माण्हू होॾो वरी 25,000 माण्हू। मुंहिंजा दोस्त का निस्बत कान्हे। अॼु उस मुसैलमे जे काफ़रनि जे लश्कर चयो त अॼु मुस्लमान खे हिकु हिकु करे मारियो, जाॾो काॾो घेरो कयो, हिकिड़ो बि जहिड़ो न वञे। ये जे मदीने मां जीअं आया आहिनि त लाश वञनि, जहिड़ो न वञे। काॾे 25,000 काॾे 2500 अची घेरो थियो, अची घेरो थियो। 16 जमल थिया त महिल सभिनी सहाबनि हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सहाबी हज़रत उसामा खे चयो आहे, मां तव्हां खां पुछां थो अबा महबूब जे ऐन विसाल वारे टाइम ते जेको मुस्लमाननि जो लश्कर हो सहाबी आहे या गैर सहाबी आहे? ॾाढे ॻाल्हायो ज़ोर सां, सभई सहाबी आहे न। महबूब जे विसाल खे हफ़्तो बि कोन गुज़रियो आहे। हाणे जेको लश्कर सभु सहाबा जो हो न, महबूब खे ॾिसण वारा हा न, 2500 सहाबी जब घेरे में आया त महिल उसामे खे चयो, उसामा हाणे छा कयो, मरी वियासीं, हे त काफ़र पाण खे हिकु हिकु करे मारे छॾींदा। उसामो थो चए अचो त नारा हणूं। छा कयूं? अचो त कहिड़ो नारो हणंदे? जे उहो नारो हणो जेको मुस्लमाननि जी आदत वारो नारो आहे। कहिड़ो नारो? जेको मुसलमाननि जो नारो आहे, नबी जे दौर में हणंदा हुआसीं। छा चऊं? यादि ॾियारा जे चओ या मुहम्मद या रसूल अल्लाह, चओ या मुहम्मद या रसूल अल्लाह, या मुहम्मद या रसूल अल्लाह, या मुहम्मद या रसूल अल्लाह, या मुहम्मद या रसूल अल्लाह। और मुंहिंजा प्यारा दोस्त, या रिवायत हज़रत अल्लामा इब्न कसीर अल बिदाया वन निहाया में लिखी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन किरामन उन 2500 सहाबन गरजी या मुहम्मद या रसूल अल्लाह जा नारा लगाया हन। अल्लाह अहिड़ी मदद कई जो 25,000 लश्कर खे शिकस्त आई, मुसैलमो क़त्ल थियो, अल्लाह अकबर जो नारो लॻियो, मुस्लमान खे ख़ुदा ताला कामयाबी ॾिनी। मालूम थियो त या रसूल अल्लाह जो नारो, या मुहम्मद जो नारो मुस्तफ़ा जा सहाबी भी लगाईंदा। अदा हाणे सच ॿुधा, सहाबी सचो या वहाबी सचो? ॾाढे ॻाल्हि पहली ॾाढे ॻाल्हि आहे। सहाबी सचो आहे न सही। सहाबा कराम नबी करीम जा नारा पिया हणनि। अरे सहाबा त नारो इन जे करे पिया हणनि त मुस्लमाननि जी आदत आहे, मुस्लमाननि जो ईमान ताज़ो थींदो आहे, मुस्लमाननि खे फतह मिलंदी आहे। मुस्लमान चवनि त असां इहो नारो या मुहम्मद जो हणो त फतह मिले। ऐं अॼुकल्ह फतवा थी मिले त जंहिं या मुहम्मद चयो त जो निकाह भॼी पियो। छो भॼंदो आहे बा? असांजो को निकाह टिलियूं मिलंद कोन पढ़ियो आहे, असांजो निकाह आशिक रसूलनि पढ़ियो आहे, मोमिननि पढ़ियो आहे, आशिकनि पढ़ियो आहे, बुज़ुर्गनि पढ़ियो आहे, अल्लाह जे प्यारनि ॿारनि जो पढ़ियल आहे। मुंहिंजा अदा निकाह उन जो भॼंदो जंहिंजो कमज़ोर हूंदो, सुन्नीअ जो निकाह मज़बूत आहे। आओ या न ॻाल्हाईंदा हलो, धड़का हो न धड़का? ॾाढे त ॻाल्हायो। साईं हाफ़िज़ ग़ुलाम सदीक़ जा पाड़ेसरी आहियो, अल्लाह जे वलीअ जे पाड़े में वेठा हो, जंहिं ख़ुदा जो कसम सॼी सिंध खे फैज़ सां भरपूर करे छॾियो। वाह वाह शादात कोटी तो जो फैज़, खुदा जो कसम पाण त फैज़ वारो, पर भाउ बि फैज़ वारो। साईं हाणे मूंखे करामत ॿुधाई, संदन भाउ साईं गुल मोहम्मद वॾो भाउ आहे। दिल में चई ओ साईं गुल मोहम्मद तूं मुंहिंजो वॾो भाउ आहे, अबे जी जाइ ते आहे, उस्ताद बि आहे। दिल थी चवे त तुंहिंजा पेर चुमा। छा थी दिल चवे त? चओ चओ ॾाढे छा कयां? तुंहिंजा पेर चुमा। उस्ताद गुल मोहम्मद सही रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मोहम्मद गुलाम सदीक बराबर मां उस्ताद आहियां, बराबर तोखां वॾो आहियां, पर जेका रब जे दरबार में तुंहिंजी मक़बूलियत आहे सा मूंखे ख़बर आहे। तोखे पेर चुमण कोन ॾींदुसि। हज़रत गुल मोहम्मद साईं रहमतुल्लाह अलैह जो विसाल थियो आहे। जंहिंमहिल विसाल थियो, गुस्ल ॾेई जनाज़े खे तयारु करे रखियो अथनि। हज़रत गुलाम सदीक रहमतुल्लाह अलैह दिल में चयो त ज़िंदगीअ में त पेर चुमण कोन ॾिनई, पर हाणे त चुमिया। समझो था या न? जिंदगीअ में त चुमण कोन ॾिनई, पर हाणे चुमिया। पेरां दी खां आयो आहे, उहा पट्टी खोले थो पियो, कफन खोले पेर चुमण जो इरादो कयो आहे। हज़रत गुल मोहम्मद जो जनाज़ो आहे, लाश मुबारक आहे। जीअं जो हज़रत गुलाम सदीक शहदाद कोटी झुकियो आहे त गुल मोहम्मद जा पेर सिधा हा, झुके थो त पेर पंहिंजा या पोइते थो करे छॾे पियो। हज़ारनि जे तादाद में माण्हू शाहिद आहिनि, जंहिं ख़ुदा जे वली मरण खां पोइ बि पंहिंजा पेर पोइते कया त गुलाम सदीक मुंहिंजा पेर न चुमिजा। सच ॿुधा त इहे जहिड़ा आहिनि या मरी विया आहिनि? ॾाढे ॻाल्हि जहिड़ा आहिनि या मरी विया आहिनि? इहे जहिड़ा आहिनि, ख़ुदा जो कसम आहे। सारी रात सुबहान जागी जन यादि कयो, उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ बि लधो मान, पुकोड़े छन कुर्बान अचो आसन तन जे।
मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो पर सुभाणे तव्हांखे को चवंदो त ॾिठो केॾो कूड़ हई मरण खां पोइ गुल मोहम्मद पेर पोते छिकिया अबा चवंदा न त मां सफ़ाई कयां न हवालो थो ॾियां ग़लति निकिरे चोर जी सज़ा मुंहिंजी सज़ा किताब जो नालो आहे अरवाहे सलासा छा आहे नालो साईं अरवाहे सलासा उन अरवाहे सलासा में मौलवी अशरफ अली साहब तो लिखे पियो त मौलवी कासिम नानो तो ही गुज़ारे वियो उन जे मरण खां पोइ मदरसे में ॿ मौलवी विढ़ी पिया इहो कोन लिखियो त मानी ते विढ़िया अला हलवे ते विढ़िया पर विढ़ा समझो था न सही पाण में जो विढ़ी पिया टियों हिकिड़ो मौलवी साहब आहे उहो चवे थो लिखे थो पियो त साईं खे वफ़ात कए घटि में घटि 6 महीना साल गुज़री वियो घणो अर्सो साईं 6 महीना या साल गुज़री वियो आहे मां पंहिंजे कमरे में वेठो हां सियारे जी मुंदा अकेलो हां दरवाज़ो बंद आहे ओचितो अञा जो खणी ॾिसां दरवाज़ो खुलियो हीअं जो खणी निहारियां त मौलाना मोहम्मद कासिम अची मुंहिंजे मथां जिस्म अंसरी सां बीठो जिस्म अंसरी चइबो आहे ज़ाहिर ज़हूर पटको मथो हथ पेर खमीस ख्वाब न आहे जाॻां पियो हाणे न ख़ुदा पियो ख़ैर करे मोह कंहिंजे घर अचे त बाबा निंड फिटे थी न फिर खुदा ख़ैर करे मोलो काॾो अची वियो साल खन अॻु में मरी वियो आहे ओचितो जो मौली जे कमरे में आयो त डिॼी वियो चई डिॼ न मां मौली मोहम्मद कासिम नानोतवी आहियां साईं ख़ैर में आया हो चई फलाणा ॿ जेके मौलवी वेठा आहिनि न चई हा साईं चई उन में तूं विच ते न पओ इनखे चओ त पाण में ठही वञे तूं कजो पासो न वठजां हाणे मां वञा थो इएं करे रवानो जो थियो त हू मौली साहब तो चए मूंखे मोए खे जो मूं ॾिठो त मूंखे पघर अची वियो अहिड़ो पघर जो मूंखे वास्कोटी सूट बूट पियल हा कपिड़ा कंबल वेढ़ियल हा मौली साहब रवानो थियो अंदरां पघर ईअं पियो वहे जहिड़ो मूंखां पघर पियो वहे सॾु कई अरे फलाणा हेॾे हलिया चए छा आहे चए अंदरि हथ त हणो छा आहे चए पघर ई पघर आहे चए भला सियारे में पघर काथऊं चए ख़ुदा जो कसम आहे हाणे मौलाना कासिम नानोतवी जिस्म अंसरी सां आयो आहे मूंखे नसीहत करे वियो आहे त मौलवियुनि जे झेड़े में न पइजां मां थो चवां चलो ॻाल्हि सची मञो अब हाओ न सही पर जेकॾहिं तव्हांजो मौलवी मरण खां पोइ अची सघे थो त असांजे वलीअ खे कहिड़ी पाबंदी आहे पंहिंजे मौलवियुनि जे दुकान खे चमकाइण वारा पंहिंजनि जूं करामतूं बयानु कंदो आहे जेकॾहिं तव्हांजो मौलवी मरण खां पोइ बि अची सघे थो ख़ुदा जो कसम आहे असांजा आशिक़ रसूल मरण खां पोइ बि ॻाल्हाए सघनि था तव्हांजे भर में गढ़ी यासीन आहे हिन पासे आहे न साईं हिन पासे आहे गढ़ी यासीन जो मशहूर बुज़ुर्ग आहे हज़रत मौलाना मोहम्मद कासिम गढ़ी यासीन वारो मुझे उस्ताद जो उस्ताद मुझे उस्ताद हो हजरत मौलाना मोहम्मद साहिबदाद साईं रहमतुल्लाह अलैह जमाली सुल्तान कोट वारो वडो जय्यद आलिम हो संजोड़ो आलिम विरले को पैदा कयो होंदो जामिया राशिदिया जो शेखुल हदीस हो उन जो उस्ताद हो साईं मौलाना मोहम्मद कासिम जो भाउ हो मौलाना मोहम्मद इब्राहिम गढ़ी यासीन वारो शायद तव्हां ॿुधो हुजे मोहम्मद इब्राहिम मोहम्मद कासिम भाउ रहा मोहम्मद कासिम जवानी में 44 साल जी जमार गुज़ारे वियो आहे जनाज़ो पियो आहे हज़ारे मुरीद हन हज़ारे शागिर्द हन हज़ारे हाफ़िज़ हन जनाज़ो पढ़नि था पिया ख्वाजा मोहम्मद अब्दुल सत्तार सरहदी टंडरे साईंदाद वारो जनाज़ो तो पढ़ाए हज़रत मौलाना मोहम्मद कासिम जो जनाज़ो पियो आहे जनाज़े में चई अल्लाहु अकबर जनाज़े में चइबो आहे न त जनाज़े में आवाज़ आयो अल्लाहु अकबर माण्हू सोच में पइजा त ॿी तकबीर कंहिंजी वरी ॿी तकबीर लगी आ त मैं चई अल्लाहु अकबर त वरी हज़रत मौलाना मोहम्मद कासिम जे जनाज़े मां वरी ॿी तकबीर आई आ अल्लाहु अकबर ता त पूरो जनाज़े जो थियो सलाम वरायो हज़ारे आलिमन हाफ़िज़न शाहिदी ॾिनी त ये सभई तकबीरूं मौलाना मोहम्मद कासिम जनाज़े खां पोइ हयूं आहिनि चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा खबरदार अल्लाह जा वली मर्दाना आहिनि हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा आहिनि ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह जे वलियनि खे वॾी ताक़त आहे आओ त तोखे हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेका देवबंदन बि लिखी आहे जेकॾहिं रुगो सुन्नी लिखे त असां त मयार आहे तव्हां कूड़ था हणो पर इन्हनि जे मोल लिखी आहे मां पढ़ी थो ॿुधायां जेकॾहिं लिखण गुनाह कोन्हे त पढ़ण बि गुनाह कोन्हे दुरूद पढ़ त इन्हनि जे किताब जो हवालो ॿुधायां सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम हिंदुस्तान में हिकिड़ो बुजुर्ग थी गुज़रियो आहे जो नालो आहे ख्वाजा बाकी बिल्लाह
छा इस नालो दा हजरत ख्वाजा बाकी बिल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह। बाकी बिल्लाह खां मुरीद थो पुछे साईं बका बिल्लाह फना फिल्लाह त असां ॿुधो आहे, फना फिल्लाह पोइ बका बिल्लाह, पर बाकी बिल्लाह असां कोन ॿुधो आहे। अल्लाह सां बाकी कीअं? ख्वाजा बाकी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मूंखां न पुछ, से कंहिंखां पुछां जो तो मां मरी वेंदुसि पोइ जे मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजो जनाज़ो तव्हां न पढ़ाइजो। हिकिड़ो ग़ैब खां माण्हू ईंदो जंहिंजो मुंहुं ढकियल हूंदो, अहिड़ा कपिड़ा पार पता हूंदा अची जनाज़ो पढ़ाईंदो। जंहिंमहिल जनाज़ो पढ़ाए बसि करे उन खां पुछजां त मुंहिंजे मुर्शिद जो नालो बाकी बिल्लाह छो आहे, उहो तोखे ॿुधाईंदे। हज़रत ख्वाजा बाकी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह जो विसाल थियो आहे। कुझु अरसे खां पोइ जॾहिं विसाल थियो हज़रत साहब जो गुस्ल ॾिनो वियो आहे, कफन पारायो वियो आहे, जनाज़े जे लाइ ॿाहिरि मैदान में खणी आया। हज़ारनि जे तादाद में ख़ल्क़ गॾु थी विया, इंतज़ार पिया कनि त केरु अचे। वसियत ही त तव्हां न पढ़ाइजो, पाणे ग़ैब खां माण्हू ईंदो। हा उहो ॿेली बराबरि अहिड़ी सूरत वारो माण्हू आयो आहे जंहिंखे मुंहं ते पर्दो आयो पियो आहे, निकाब आयो पियो आहे, अछा कपिड़ा अची साम्हूं जनाज़े जे बीठो आहे। जनाज़े पढ़ाइण खां बाद में जंहिंमहिल सलाम विराए दुआ घुरी दो छो वो सवाल करण वारो अॻिते वधी वञी बाह खां वरतई क़िबला जनाज़ो को न खणंदासीं, अॻ में जवाब ॾे। कहिड़ो जवाब ॾियां? चए जनाज़ो जंहिंजो आहे इहो आहे मुंहिंजो मुर्शिद, नालो अथसि ख्वाजा मोहम्मद बाकी बिल्लाह। मां पुछो हमांसि त तव्हां बाकी बिल्लाह कीअं आहियो? मूंखे चयो त उन खां पुछजां जेको जनाज़ो पढ़ाए, सो जनाज़ो तव्हां पढ़ायो आहे। हाणे तव्हां जनाज़े पढ़ाइण वारा ॿुधायो त हे मुंहिंजो मुर्शिद जंहिंजो जनाज़ो आहे इहो बाकी बिल्लाह कीअं आहे? जी अबा ॿुधायां? चई हा, हीअं जो खणी मुंहं तां पर्दो खणे त पाण बाकी बिल्लाह बीठो आहे। केरु बीठो आहे? पाण बाकी बिल्लाह बीठो आहे। चए बाबा जनाज़ो बि पंहिंजो आहे, पढ़ंदा बि पाण आहियूं, अल्लाह सां बाक़ी आहियूं। अड़े जेको रब जो ज़िक्र पंहिंजे क़ल्ब में जारी कंदो आहे, ख़ुदा जो कसम आहे सो मरंदो कोन्हे, हुनजो वार वार जहिड़ो हूंदो आहे। ख़ुदा ताला जी ज़ात हुनखे मरण खां पोइ बि हयाती अता फरमाईंदो आहे। ॾरंदो उहो जिस्म आहे जंहिंमें चर्स हुजे, आफ़ीम हुजे, भंग हुजे, बेदीनी हुजे, नमाज़ कान हुजे, ख़ुदा जी ज़ात खे नाराज़ करे। पर जंहिंजे दिलि में ला इलाहा इल्लल्लाह जी लोली आहे, जंहिंजे दिलि में कलमो ज़ुबान आहे, क़ुरान आहे, अल्लाह जे हबीब जी मोहब्बत इश्क़ आहे, ख़ुदा जो कसम आहे 100 साल गुज़री वेंदा, मरण खां पोइ हुनजो जिस्म सलामत हूंदो आहे। या अल्लाह वारनि जो शान आहे। ख़ुदा जे बंदे खे ख़ुदा ताला तौफ़ीक़ अता फरमाई आहे। हाणे मां त परे हलियो वियुसि, पंहिंजे मौज़ूअ ते अचां। हज़रत बीबी साहिबा थी फरमाए जंहिंमहिल फूक ॾिनई त मां पेट महसूस कयो। यादि आहे? विसरी वई ॻाल्हि? थका त न आहियो? मींहुं वियो? मां यार सुस्त थी पियुसि, पर तव्हां वारे इश्क़ बीहारे छॾियो। शाबाश आहे तव्हांखे। अलाए हाणे कमल थकबो? ॿुधायो त सही, का लिमिट त हुजे न बाबा, कोन थकबो। मां आहियां बरोच माण्हू, बरोच की मशीन 2 कलाकनि खां पोइ गरम थींदी आहे। मां त अञा गरम ई कोन थियो आहियां, अञा भोग भोग वेठो कयां। थकबो त कोन्हे न साईं? सुबुह ताईं हलंदो? शाबाश आहे, पर मूंखे गिणती बीहण वारनि जी आहे। ये थकजी न पवंदी कि बीठा हल। असांजे इंतज़ामिया वारनि खे बि शाबाश आहे, दुआ कयो न अल्लाह ताला हिनखे ख़ुशि रखे, अल्लाह ताला हिनखे ख़ुशि बि रखे, प्रोमोशन बि ॾियनि। अहिड़ा जेके अदल इंसाफ़ वारा, भलाई वारा, ख़ुदा हुननि खे बचन समेत सलामत रखे। जेके असांजे दीन जलसे में असांजे इंतज़ाम खे संभालण आया आहिनि, हालांकि जे न बि अचनि हा त बि असां वटि ख़ैरु ई ख़ैरु आहे। अब आओ न साईं, हिते कंहिंखे क्लाश न आहे, तलाश वठो, कंहिंखे चाकू बि खीसे में कोन हूंदो। छो त फ़क़ीराणो जलसो आहे, फ़क़ीराणे जलसे में न को लठ, न को धुको, न को झेड़ो, न को छा। मुंहिंजा प्यारा दोस्त हेॾो बि 15 क्लाशनि वारा, हेॾो बि 15 जहिड़ो परू चांडियो बीठो तकीर करे। उहे असां कोन आहियूं अल्हम्दुलिल्लाह। असीं फ़क़ीर खे मञण वारा, न का लठ, न को धुको। असां वटि हिकिड़ी लठ आहे, अहिड़ी आहे जेका इंशा अल्लाह ताला मुडी कॾहिं कान थींदी। कहिड़ी आहे? सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह, 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 ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां वटि हथियार इहो हिकिड़ो ई आहे, इहो खुटण जो ई कोन्हे को। जंहिं ला इलाहा इल्लल्लाह खे कमायो, नबी करीम जी हदीस आहे, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ताला हिकिड़े पासे 7 ज़मीनूं, 7 आसमान, समुंडनि समूत ताराज़ी में जे तोरींदो। अल्लाह ताला फरमाईंदो हिन बाने जा अमल खणी अचो। मलाक चवंदा निमाज़ साईं पूरी किथे पवंदी?
रोज़ा किथे पूरा पौंदा, ज़कात किथे पूरी पौंदी, हज किथे पूरो पौंदो। या अल्लाह एॾो सत ज़मीनूं सत आसमान ख़ुदा ताला फरमाए थो अव्हां वटि का शइ कान्हे, मां वटि हिकिड़ी बाने जी अमानत आहे, मां रखां थो, पाण ई सभिनि खे मारे वेंदो। रब करीम जी ज़ात बाबरकात उन गुनहगार बाने जे ताराज़ी में सत ज़मीनूं सत आसमान रखंदो ऐं ॿिए पासे रखंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमान था यो ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो सतन ज़मीनुन सतन आसमान के मारे वेंदो, सभिनि खां डरो थी वेंदो। अदा न को नमाज जो भरवसो आहे, न को रोज़े जो भरवसो आहे, न को इबादत जो भरवसो आहे, न को हज जो भरवसो आहे, न को तहज्जुद जो भरवसो आहे, न को जागण जो भरवसो आहे। असीं त गुनहगार जे भरवसो आहे त मुस्तफ़ा जे कलमे जो भरवसो आहे। बुखारी शरीफ जी हदीस आहे, नबी करीम फरमाइन था पिया अगारो साईं मियां अता मोहम्मद साहब तव्हां खे ॿुधायो हदीस ॿुधाई मां वज़ाहत थो कयां पियो। बुखारी में हदीस लिखी पई आहे, सरकार फरमाइन था नमाज रोज़ो हज ज़कात अल्लाह जा फर्ज़ हम अदा करना हल, पर इहे तव्हां खे जन्नत में वठी कोन वेंदा। या रसूल अल्लाह जन्नत में केरु वठी वेंदो? मुस्तफ़ा फरमाइन था जन्नत में तव्हां खे अल्लाह जी रहमत वठी वेंदी। छा वठी वेंदो? ॾाढे तो छा वठी वेंदो? आहे का इबादत असां वटि, आहे को असां वटि मुजाहिदा, को अमल कोन्हे, गुनहगार होथे खाली हूं, बद किरदार हूं, अलाए छा आहियूं, रब पर्दो ढकियो वेठो आहे। पर इन कलमे वारे साईं में उम्मीद आहे इंशाअल्लाह जॾहिं मदीने वारो साईं अॻवान थी हलंदो असां पुठियां थी हलंदासीं त ख़ुदा जो कसम पुछाणो ई कोन थी। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हयातुन नबी हयातुन नबी। मुझे प्यारे महबूब पाक जो नाजुल थल मुस्तफ़ा ते नाजुल थल क़ुरान तो फरमाए त वल बीबी साहिबा फरमा मूंखे जॾहिं ॿार पेट में थियो, पेट वधण शुरू मामूल आहे, अब आओ न सही जीअं ॿार पको थींदो वेंदो त पेट। बीबी साहिबा फरमाए थी आख़िर ॼमण जो टाइम आयो, दिलि में सोचुमि कुआरी आहियां, कुआरी माण्हू छा चवंदा? ख़ुदा पियो पनाह ॾे, अल्लाह ताला हर मुस्लमान जी लज रखे, चओ आमीन। का जन कुआरे बच्चे खे बच्चो थी पए त कंध हेठि थी वञेसि, बुढ़ी मरण जो मक़ाम आहे। ओ मुजाहिदा बीबी साहिबा फरमाए थी मां छा कयो आहे? उन कमरे मां निकिती आहियां, राति जो टाइम वठी वॾे असुर निकिती आहियां, ॿार ॼमंदो ॻोठण छा चवंदा, वञी झंग में आब घात कयां, मरां छा कयां, खॾ ॾिसां खूह ॾिसां, पाण खे बर्बाद कयां, पर लॼी थी थिया माण्हू छा चवंदा, गुनाह बि कोन कयो अथमि, छो त सभु कुदरत जो कानून आहे। ईअं कंदे सुबुह जो रवानी थी वई आहे, हलंदी वञे हलंदी वञे, तां त हिकिड़े अहिड़े झंगल में आई आहे जो आबादी जो निशान कोन्हे को, सूर तमामु घणो वरायो आहे। रोई रब पाक जे दरगाह में अर्ज़ करे या अल्लाह एड़ी हयाती खां त मौत भलो हो जे करे मरी वञा हा। अल्लाह पाक खे अर्ज़ पई करे मुंहिंजा मौला जेरी न हुजा हा। माण्हू छा चवंदा, बुख बि लॻी आहे, दाई बि कान्हे, सूर बि आहे, ॿार बि ॼणाइणो आहे, हिकिड़ो खजीअ जो सुकल थोड़ो आहे, का शइ हुन जे मथां कान्हे, पन कोन्हे, छाओ कोन्हे। अल्लाह पाक फरमाए थो हिन वण जे हेठां वञी वेहो, ओ बीबी मरियम हथ लाइण तुंहिंजो कमु आहे, छिकण तुंहिंजो कमु आहे, वण खे साओ करणु मुंहिंजो कमु आहे, खजू लॻाइण मुंहिंजो कमु आहे, छाणे तुंहिंजे झोलीअ में आणु मुंहिंजो कमु आहे, खाइण तुंहिंजो कमु आहे, बच्चो बि ॼमी पवंदो, सूर बि छॾे वेंदो। कुरान पाक आहे हुज़ी इलैके बिजज़िन नख़लत तुसाक़ित अलैके रुतबन जनिया। ओ बीबी मरियम ने सुकल थोड़ा खजीअ खे हथ विझण, लोडण तुंहिंजो कमु आहे, पाण ॾे छिक। हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा उन वण खे छिकियो आहे, वण साओ थी वियो आहे, यकदमि बूर लॻी वियो आहे, हिकिड़े सेकंड में खजूं थी पियूं, पची झोलीअ में किरी पियूं। हल पाकिस्तान ख़ैरपुर ज़िले वारी खजी खा त उन लॻाईंदी आहे, बीबी मरियम जो खजी खाधी आहे त बर्फ़ खां वधीक थधी आहे, दर्द बि छॾे वियो आहे, बुख बि लही वई आहे, उन बि ख़तम थी वई आहे, बिना सूर जे ईसा अलैहिस्सलाम ॼमी पियो आहे। ईसा खे खणी ॾिठई त सुभान अल्लाह, नूर नला नूर आहे, चओ चओ ॾाढे चओ नूर नला सोणो, अल्लाह जा नबी सभु सोणा, चओ चओ अल्लाह जा नबी नाराज़ नथो थिए। हिकिड़ो अर्ज़ु कयां, ॾाढे चओ नाराज़ कोन थींदो न। असांजा शाइर शेर चवंदा आहिनि, शाबस अथनि, नबी करीम जी तारीफ़ कनि था, भली कनि पर अदब जो ख़्यालु कनि।
ये चवणो ही कोन्हे को त यूसुफ घटिया, सुलेमान घटिया, फलाणो घटिया। रब पाक जो कसम आहे नबीअ खे घटि चयो तंहिंजो ईमान हलियो वेंदो। ईअं भली चओ त मुंहिंजो मुहम्मद सभिनि खां मथे आ, पर घटि कंहिंखे न चओ। ख़ुदा जा सभु नबी शान वारा। चओ चओ सभु नबी शान वारा। अदब कयो, अदब सिखो, कयो आलमन खां तरबियत वठो। इहे पंहिंजे में ॾेई कन ते तो आड़े आ, इतो पियो अचो, इतो पियो वञो। अहिड़ा शाइर कचा न ठाहियो जंहिंमें नबियनि खे घटि पिया चओ। नबीअ खे जंहिं घटि चयो त जो ईमान हलियो वेंदो। सभु नबी शान वारा। चओ सभु नबी, ज़ोर सां चओ सभु नबी। इहे भली चओ त मुंहिंजो मुहम्मद सभिनि खां मथे, पर घटि न चओ, सभु नबी शान वारा। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो ला नुफर्रिकु बैन अहदिन मिर रसूलिही। रब पाक फरमाए थो मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त ख़ुदा जे रसूलनि में फ़र्क़ु करणो ई न आहे। सभु नबी क़ाबिल एहतराम, सभु नबी शान वारा। मां न चवां त साईं भिटाई घटि कलंदर मथे त या भिटाई तौहीन आहे या न आहे। ॾाढे ॻाल्हायो। मां चवां त रोज़े धणी मथे सचल सरमस्तो घटि या तौहीन आहे या न आहे। पर ईअं चवणो कोन। चइबो आहे बा सभु वलीअ शान वारा, सभु वलीअ मान वारा, सभु वलीअ इज़त वारा। पर सभिनि वलीअनि जो सरदार, पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी। जीलानी खे मञींदा हुया न? हथो त खणो मारे सां त सही। सुभान अल्लाह। अरे मीरा शाह मदद कर मुझी दाह सुनी दादी, आही अब्दुल लतीफ जो तू बादशाह बगदादी। अरे हसनी पीर हादी अची कर का मार मुरीद ते। मीरा शाह मदद कर अची औखी अवेर, लिल्लाह लग लतीफ चवे भर पाजी अडे पेर। अरे औलाद अली शेर कर का मार मुरीद ते। पीर दुनिया में ॿिया ई घड़ा पर दस्तगीर हिकिड़ो थियो सही। हा या न? जंहिंजे दुआ सां ॿुढा बेड़ा तरी विया। छा आहे अक़ीदो आहे या न आहे? अल्लाह जे दरगाह में हथड़ो खयई। अल्लाह ताला कुरान में फरमाईंदो आहे इन नशा नुग़रिकुहुम फला सरीख लहुम वला हुम युनक़ज़ून। जेकॾहिं मां रब कंहिंजो बेड़ो ॿोड़ींदो आहियां त को तारण वारो कोन हूंदो आहे। रब ॿोड़े तारण वारो कोन्हे। अल्लाह ताला त अॻिते बि चयो आहे, पर मुल्ला हिते बीही रहियो आहे। असां मुल्ला जे तरीक़े ते कोन हलंदासीं। क़ुरान थो चवे इल्ला रहमतम मिन्ना व मताअन इलाहीन। जेकॾहिं मां ॿुढो बेड़ो ॿोड़ींदो आहियां, ॿुढण खां पोइ जेकॾहिं का अल्लाह जी रहमत अची वेंदी आहे, हथ खणंदी आहे, त ॿुढो बेड़ो तरी वेंदो आहे। अरे क़ुरान मां साबित आहे, तूं मां हुनखे गुमराह न कर। अल्लाह जे वलीअनि खे ताक़त आहे जो ख़ुदा जो वली ॿुढो बेड़ो तारे सघे थो। इहा ताक़त कंहिं ॾिनी आहे? चओ अल्लाह। ज़ोर सां चओ कंहिं ॾिनी आहे? बाबा असांजे हिन तालके जे मुख़्तियारकार खे पावर कंहिं ॾिनो आहे? चओ डीसी साहब। डीसीअ खे पावर कंहिं ॾिनो आहे? कमिश्नर साहब। कमिश्नर खे पावर कंहिं ॾिनो आहे? गवर्नर साहब। गवर्नर खे कंहिं पावर ॾिनो आहे? मर्कज़ी हुकूमत खां। अवां जे एसएचओ साहब खे त थाणे में पावर आहे। छाजे करे? तो हुकूमत जो नुमाइंदो आहे। मुंहिंजा अदा जे करे ऑफिसर खे पावर आहे। त ख़ुदा जो कसम आहे, हे पावर आरज़ी आहे। ख़ुदा जे वलीअनि खे बि ख़ुदा पावर अता कंदो आहे। पर अल्लाह जे वलीअनि जो अहिड़ो पावर आहे जो हे दुनिया जे पावर भुल खां लॻंदा ई कोन के। अल्लाह जो वली दुनिया में आहे त बि पावर हलाईंदो आहे, जे क़ब्र में हूंदो आहे त बि पावर हलाईंदो आहे। हा या न? बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा खे ॻोल्हण जे लाइ हज़रत ज़करिया जो अचे त घर ख़ाली। जागो था? सम्झो था? अरे काॾे वई? तोखे मूंखे चाचो मामो सौट मासात अज़ीज़ ॻोठ जा 50 माण्हू गॾिजी। अरे काॾे वई? कुआरी जो ॻोठ मां वञे गणती थिए या न? नाराज़ त कोन थींदो? चवां? चओ त चवां? 8 पर छोकिरी गायब ईंदी, 12 पर गायब, गणती कान्हे। हाय मुसलमान, हाय मुसलमान। अल्लाह सी सले गैरत ॾे चओ आमीन। हज़रत ज़करिया अला नबी अलैहिस्सलाम 50 माण्हू वठी पेर खणी खे हलंदो वञे। पेर लभी पियो। ॾिठो हाउ ॿिली फलाणी जॻह ते जेको सुकल थोरो हो साओ थियो वेठो आहे, ऐं उनजे हेठां माण्हू बि ॾेखारिजे थो। हलो बाबा ॾिसूं। परे खां वेझा जो आया, अञा हुते परे हल त बीबी साहब अल्लाह जे दरगाह में हथड़ा खया। ओ मुंहिंजा मौला पुछंदा ॿार काथो वांदो थी, छा चवां? तोखे ख़बर आहे त मां गुनाह बि कोन कयो आहे। तो पंहिंजे कुदरत सां मूंखे फर्ज़ंद अता फरमायो आहे। अखियुनि मां नहार वहनि था पिया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, ओ बीबी मरियम तुंहिंजे ॻाल्हाइण ते पाबंदी आहे, तूं न ॻाल्हाइजा। तोखां पुछल त ॿार काथो आंदो थी, तूं चइजां मूंसां न ॻाल्हायो, ॿार सां ॻाल्हायो। ओ मरियम इशारो करणु तुंहिंजो कमु आहे, ईसा खे ॻाल्हाइण मां अल्लाह जो कमु आहे। कुरान आहे बाबा, कुरान आहे। हे उमर मारवी जो किसो कोन्हे, मता सुभाणे तुंहिंजे कूड़ो चवंदो हुजे।
जमल हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम 50 माण्हू मथो वठी जी बीठो आहे चवे थो ओ मरियम हे ज़ुल्म कहिड़ो कयो थी तुंहिंजो अबो अहिड़ो कोन हो तुंहिंजा भाउर अहिड़ा कोन हा तुंहिंजा माइट अहिड़ा कोन हा तूं त भले ख़ानदान जी आहे हे ख़ानदान जी इज़त ख़ाक में मिलाए छॾई अन्ना लक हाज़ा हे काॾों आंदो थी हे काथों तोखे पुट मिलियो आहे बीबी साहिबा ॻाल्हाए कान थी फ़अशारत इलैहि झोलीअ में हिकिड़े ॾींहं जो ॼावल आहे इशारो थी करे त मूंसां न ॻाल्हायो हिन सां ॻाल्हायो कालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया अल्लाह जो क़ुरान थो चवे हज़रत ज़करिया अला नबीना अलैहिस्सलाम फरमाए थो ओ बीबी मरियम हिकु त गुनाह कयो थी ॿियो वरी असांखे बेवकूफ़ थी बणाए कीअं ॿार सां ॻाल्हाईंदासीं जेको हाणे ॼाओ आहे अॼोको ॼावल आहे कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया जेको ॿार आहे अॼोको ॼावल आहे उन सां कीअं ॻाल्हायूं माण्हुनि जो एतिरो चवणो त कीअं ॻाल्हायूं अम्मा ते तोहमत लॻी आहे अल्लाह जे नबी अमर जे झोलीअ में ॻाल्हाइण शुरू कयो आहे क़ुरान तो चवे इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया ओ ज़करिया नबी मुझे अमर ते तोहमत न हणजा मां अब्दुल्लाह आया अल्लाह जो बानो आया आतानियल किताब खाली जहिड़ो तहिड़ो माण्हू बणजी कोन आयो आया इंजील बि खणी आयो आया हाफ़िज़ बणजी आयो आया वजअलनी नबिया ऐं रब करीम जी ज़ात मां ईसा खे नबी बणाए मोकिलियो अदा हाणे तव्हां खां पुछां थो ईसा मथे या मुंहिंजो मुहम्मद मथे ॾाढे ॻाल्हि आहे ज़ोर सां चओ अरे मूसा अलैहिस्सलाम मिनथू पियो करे रब अरनी अंज़ुर इलैक मोला दीदार कराए नबी सही न का दुआ घुरी न को मिनथ कई अरे मुझे हबीब पाक जे ला भिटाई सही फरमाए तो कोड़े कीरत आया माजी मणियादार तन गढ़हु बाहर गायो सारी सब जमार पर तोखे घोट घुरायो खिलवत ले खंघार आओ मथा हूं मंगना चढ़ी दुर द्वार अतहियातु लिल्लाह व सलवातु व तय्यबात खिली कई खीकार अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु ये परूड़ पचार पोसयो सब संसार त मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे ला मकान ते वियो त यतीमन जो यार वयो हाओ या न ईसा खां मथे मूसा खां मथे ईसा मूसा खे घटि कोन था चऊं पर मुंहिंजो मुहम्मद 1.25 लख नबियनि खां मथे हाँ न सही हाणे खुदा के हाज़ुर नाज़ुर समझी ॿुधाए त अमर जे पेट में अॼु ॼाओ आहे चवे थो आतानियल किताब वजअलनी नबिया खुदा मूंखे किताब बि ॾिनो आहे नबी बि बणायो आहे औसानी बिस्सलात वज़कात मा कुन्तु हय्या अल्लाह बादुम तो हय्या अल्लाह ताला जी ज़ात मूंखे ज़िंदगी भर हयाती ताईं हुक्म कयो आहे त माण्हुनि खे निमाज़ ऐं ज़कात जी वसियत कजा मां दीन खणी आयो आहियां ओ ज़करिया मां अल्लाह जो बानो आहियां जे ॼमण सां ईसा ॿुधाए थो त खुदा जो कसम मुझे मुहम्मद के भी खबर आहे हाणे मुझे महबूब जो शान मथे या ईसा जो मथे हाणे मोटी अचो पुरानी गाल ते तहां खां विसरी वई हाणे ॿुधायाव मुला था छो चवे जे कुरान में लिखियो बिया मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान ओ नबी तोखे न का ईमान जी खबर आ न का कुरान जी खबर आ मुजादा तो ईसाई चई सके थो त छजो इन नबी के जके ईमान जी भी खबर कान्हे कुरान जी भी खबर कान्हे थियो ईसाई जेको जमन सा पियो चवे त मां अल्लाह जो नबी आया मुजादा असां ईसाई के चवंदा से बंद कर ज़बान तो जे नबी ईसा बराबर चयो आ त मांखे उहो भी वक्त याद आ जो मां अमर जे पेटा जाओ हा पर मुहम्मद अरबी ये भी चयो आ त मां अमर जे पेट में हुस तकदीर जो कलम अर्श ते हलियो पे तकदीर जे कलम जा चचराट थींदा हा मां मोहम्मद अमर जे पेट में ॿुधंदुसि मूंखे अॼु बि यादि आहे या रसूल अल्लाह हक़ चार यार अवा असां अहले सुन्नत जो जवाब आहे न सही ॻाल्हि का ज़ोर सां ॻाल्हायो असां चई सघूं था त नबी सही फरमाइनि था पिया त उहो ॿियनि छा ॻाल्हियूं कयूं थी मां महबूब खे उहो वक़्तु बि यादि आहे जो अमर जे पेट में आहियां सुभान अल्लाह अमर जे पेट में आया पर अल्लाह जो तकदीर वारो कलम लो महफूज़ ते हलंदो कलम मां थोरो आवाज़ थींदो आहे मुस्तफ़ा फरमाइनि था मां अम्मा जे पेट में ॿुधंदोसि मूंखे अॼु भी यादि आहे सरकार का पुछो वियो आहे ओ यतीमन जा यार मता वजबत लकन नबुवा अवा के नबूवत कदे मिली आ पाण फरमाइनि था कुंतु नबियन व अबी आदम लमुनजदलुन बैनल माए वत्तीन आदम अलैहिस्सलाम जी मना करना पानी ऐं मिट्टीअ में बोते के गोहे ठाहियो पे अञा आदम जो बोतो ठहियो ई कोन्हे त मां मुहम्मद अॻे ई नबी हुयुसि
आदम आयो कोने मुस्तफा गई नबी आ। हाणे ॾिसो जेकॾहिं अब्दुल्लाह खे ख़बर आ ॼमण सां त मां अल्लाह जो रसूल आहियां, इन्नी अब्दुल्लाह, इहो केरु हो? चओ ईसा। चओ केरु हो? जेकॾहिं अब्दुल्लाह खे ख़बर आ त मुहम्मद रसूलुल्लाह खे बि ख़बर आ। चओ त मोहम्मद रसूलुल्लाह खे बि ख़बर आ। अल्हम्दुलिल्लाह असांजो नबी बेख़बर न आहे। मूंखे अॼु इहा बि ईमान सां तव्हांखे ॿुधायां थो, अॼु न सिद्दीक़ अकबर चौक में, सिद्दीक़ी चौक में हज़रत सिद्दीक़ साईं ग़ुलाम सिद्दीक़ जे नाले सां ही चौक आहे। कोटू मोटू अॼु खां पोइ न चइजो, सिद्दीक़ी चौक आहे। अव्हांखे चवणो पवंदो मुंहिंजा अदा अॼु तव्हां सिद्दीक़ी चौक में जेतिरा बि वेठा हो मुस्तफ़ा वटि तव्हां सभिनी जी लिस्ट नालनि सूधी मौजूदु आहे। नबी करीम ॼाणे थो त कहिड़ा कहिड़ा वेठा आहिनि, कहिड़ा बीठा आहिनि, कहिड़ा ख़ुशि थी रहिया आहिनि, कहिड़नि खे पेट में वटि आहे, उन्हनि खे बि मुस्तफ़ा सुञाणे थो। सम्झो था अलाए न? मुंहिंजे आका खे इहा बि ख़बर आहे त कहिड़ा ठरनि था, कहिड़ा ॿरनि था। मां बि ॾिसां पियो, नज़र डोड़ायां पियो, हिकिड़नि जा मुंहं गुलाब जहिड़ा, हिकिड़नि जा मुंहं जुलाब जहिड़ा। दुआ करे छॾ, मुंहं छाड़ा कहिड़ा हुजनि? चओ गुलाब जहिड़ा। आका जी तारीफ़ ॿुधिजे। अरे मां कंहिं वाणे जी तारीफ़ कोन थो कयां, मां कंहिं लीडर जी तारीफ़ कोन थो कयां, मां ज़ियाव जी तारीफ़ कोन थो कयां, नवाज़ जी तारीफ़ कोन थो कयां। ख़ुदा जो कसम आहे उन मुहम्मद अरबी जी तारीफ़ थो कयां जंहिंजो क़ुरान तारीफ़ थो करे, जंहिंजी ख़ुदा तारीफ़ थो करे, जंहिंजी मलाइक तारीफ़ था कनि। क़यामत थी ईंदी, उहो दौर ईंदो जो अल्लाह 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 करण वारा ख़तम थी वेंदा। अल्लाह अल्लाह जो नालो ख़तम थी वेंदो, पर मुहम्मद अरबी जो सलातो सलाम हलंदो। सुभाणे मथां तव्हांखे शादात कोट वारा माण्हू चवनि यार वॼाए छॾी, अल्लाह 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 करण वारो हूंदो ई कोन, ऐं नबी जे दुरूद वारा हूंदा ई वरी कीअं? क़ुरान पढ़ा, क़ुरान ते द्वारा है भला पोइ क़ुरान पढ़ा मञूं त अल्हम्दुलिल्लाह, न मञींदा त पोइ क़ुरान त पुॼंदो न, ईअं न साईं? क़ुरान त पुॼंदो न पोइ भला। अल्लाह जे हबीब फरमायो आहे ला तक़ूमु साअत हत्ता युक़ाल फिल अर्द अल्लाहु अल्लाह। महबूब से फरमाइनि था पूरी रूह ज़मीन में हिकिड़ो माण्हू बि अल्लाह अल्लाह कंदो त क़यामत न थींदी। छा? पूरी रूह ज़मीन में हिकिड़ो माण्हू अल्लाह अल्लाह कंदो त उन हिकिड़े अल्लाह वारे जे सदके ख़ुदा ताला क़यामत कोन आणींदो, जहान कोन डराईंदो। मालूम तो ते जहान हले ई अल्लाह वारनि जे सदके वियो। कंहिंजे सदके पियो हले? अदा हिकिड़ा अथव अल्लाह वारा, ॿिया अथव अल्लाह मारिया। फर्क समझो। अल्लाह चओ अल्लाह शर्म मारियण को ख़ुदा बचाए। अल्लाह वारनि जे सदके जहान थो हले त हिकिड़ो बि हूंदो अल्लाह वारो त क़यामत, पर इहा त पक्का मुस्लमान आहियो त क़यामत थींदी आहे न? कॾहिं थींदी? जॾहिं हिकिड़ो बि अल्लाह अल्लाह करण वारो, माना इहो दौर ईंदो, माना इहो दौर ईंदो न भा, छो त अल्लाह करण वारो हूंदो ई कोन तॾहिं त क़यामत ईंदी न। हाणे मां ॿुधायां त अहिड़ो दौर ईंदो जो अल्लाह 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 करण वारा, अल्लाह खे यादि करण वारा हूंदा ई कोन, पर अहिड़े दौर में मुस्तफ़ा जो दुरूद हलंदो। केरु पढ़ंदो जॾहिं अल्लाह वारा हूंदा ई कोन? रब ताला फरमाईंदो आहे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक मुहम्मद करीम ते दुरूद पढ़नि था ऐं पढ़ंदा रहंदा। युसल्लून मुज़ारिअ जो सीगो आहे, पढ़नि था ऐं पढ़ंदा रहंदा। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ओ ईमान वारो, मां बि तव्हांखे हुकुम थो कयां त मुंहिंजे मिठड़े मुहम्मद ते सलातो सलाम पढ़ंदा रहो। हाणे मूंखे ॿुधायो त अल्लाह खे मौत ईंदो? ॾाढे ॻाल्हायो। अल्लाह के वफात है, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। रब ताला हमेशा हय्या हमेशा क़य्यूमा। कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शय फना है, खुदा के फना काने। खुदा तो चे मां फानी न है, बाकी आया तेरी हमेशा आया। ॿिया भली मरी वञे पर मां त मुहम्मद जो दुरूद पढ़ंदो रहंदुसि। मालूम तो खुदा जो ज़िक्र ख़त्म थी सघे थो पर मदीने वारे साईं जो सलातो सलाम ख़त्म कोन थींदो। दुआ करे छॾ तव्हां सां कि अल्लाह महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए, औलिया जो अदब नसीब फरमाए, औलिया जे नक्शे कदम ते हलण जी ख़ुदा तौफ़ीक़ अता फरमाए। रब ताला फरमाए मन युतिइर रसूल फ़क़द अता मन युतिइल्लाह वर रसूल। जेको ताबेदारी कंदो अल्लाह जी ऐं रसूल जी फ़उलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम। ओ उन्हनि सां गॾु हूंदो जंहिं ते अल्लाह जी नेमत आहे। उहे केर हल मिनल नबिय्यीन व सिद्दीक़
वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन। उहे चार जमातूं हन, पहिरीं जमात नबियन जी, ॿी जमात सिद्दीकन जी, टी जमात शहीदन जी, चौथी जमात वलियन जी। खुदा तो फरमाए रसूल ऐं अल्लाह जो फरमा बरदार इन चइनी जमातुनि सां क़यामत में गॾु हूंदो। वहसुन उलाइका रफ़ीक़ा। खुदा ताला तो फरमाए ॾाढा सुहिणा रफ़ीक हूंदा। अॻवान मुहम्मद हूंदो, पुठियां सहाबा जी जमात हूंदी, उन जे कॾहिं ताबई हूंदा, उन जे कॾहिं तबउ ताबई हूंदा, उन्हनि जे कॾहिं हाफ़िज़ हज़रत ग़ुलाम सिद्दीक़ हूंदो, उन्हनि जे कॾहिं असां हूंदासीं। ख़ुदा कंदो सिंधियुनि जा बेड़ा ई पार थी वेंदा। अल्लाह ताला तव्हांजी असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए। दोस्तो तव्हां कोन थको यार, मां पढ़ो आहियां, थकिजी पियो आहियां। दुआ कयो अल्लाह ताला तव्हांजी हाज़िरी क़बूल करे, अव्हांजे सदके मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल करे। असांजे बुज़ुर्गनि अव्हां चिठियूं छॾियो, चिठियूं लिखंदव त पोइ वरी मां चिड़ी पवंदुसि, त चिड़ायो मूंखे न, मज़े मां बसि ॻाल्हि थी वई आहे, बसि चिठियूं बसि। मूंखे चिठियुनि जा जवाब ईंदा आहिनि, सम्झो था अलाए न, अहिड़ा ईंदा आहिनि जो मूं जहिड़ो जवाब को ॾींदो ई कोन, पर पोइ तव्हां रंग में भंग न विझो, बसि नाना नूरा लेखा पूरा। अल्लाह ताला वरी ॿिए दफ़े बसि हाणे बसि कयो, छाजो घुराए, ॿिए दफ़े घुराइजो, चिठियुनि जा जवाब बि ॾींदुसि इंशाअल्लाह तबारक व तआला। अल्लाह पाक तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाए। हबीब जे सदके असांजे दोस्तनि अंजुमान ग़ुलामान रसूल वारनि ऐं मौलाना साईं बदरुद्दीन साहिब जन, ख़ुसूसन असांजे साहिबज़ादे मियां अता मोहम्मद साहिब, साईं मियां ताज मोहम्मद साहिब ऐं मियां साईं जेके गादी नशीन आहिनि या जेके ॿिया शहर जा नौजवान आहिनि, इंतज़ामिया वारा, दोस्त अहबाब ओरे परे वारा जन बि तावन कयो आहे। मां दुआ थो कयां ख़ुदा सभिनि जा बेड़ा पार फरमाए, खुदा सभिनी खे मदीने वारे साईं जो दीदार कराए, रसूलुल्लाह जे इश्क सां असांजो कटियल दिलियूं मौला आबाद फरमाए। दुआ कयो असांजो मुल्क आबाद हुजे, असांजे मुल्क में अमन अमान सलामती हुजे। अल्लाह ताला असांजे पाकिस्तान खे सलामत रखे, असांजे पाकिस्तान खे ख़ुदा तबारक व तआला इस्लामी निज़ाम सां नवाज़े। ख़ुदा तबारक व तआला पाकिस्तान जे दुश्मन खे नेस्त ऐं नाबूद फरमाए। दोस्तों पंहिंजे घर जो ख़ैर घुरबो आहे, पाकिस्तान तव्हां असांजो घर आहे, उन जे लाइ हमेशह दुआऊं घुरंदा कयो, रब ताला पंहिंजे वतन अज़ीज़ जी सलामती रखे। अल्लाह पाक तव्हांजी असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजी दुआऊं क़बूल फरमा, या अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमा, या अल्लाह बे औलादनि खे साल औलाद अता फरमा, या अल्लाह कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, या अल्लाह बीमारनि खे शिफ़ाए कामिला अता फरमा, या अल्लाह तंग दस्तनि खे हलाल जी रोज़ी नसीब फरमा। या अल्लाह पंहिंजे प्यारे हबीब जे सदके हिते जेका बि जमात आई आहे, उथी आहे, वेठी आहे, बीठी आहे, मुहब्बत सां जंहिं बि तुंहिंजे हबीब जो ज़िक्र